बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हूम ऑब्जेक्ट जॾहिं थिए त उहो पढ़ंदासीं, जंहिंजी सिंधी में माना थींदी कंहिंखे। हिनजे ठाहिण जो तरीक़ो छा आहे? पहिरियों हूम रखंदो, छो त हीअ इंट्रागेटिव वारा आहिनि न, हिनखे पहिरियों रखिबो आहे। हीअ पाण ऑब्जेक्ट थींदो, हीअ अॻ में अची वियो। प्लस में इंट्रागेटिव वारो तरीक़ो, ठीकु आहे। पोइ के छा रखिबो? हेल्पिंग वर्ब, पोइ वरी सब्जेक्ट, पोइ वर्ब, पोइ ॿियो ऑब्जेक्ट त न त ठीकु। हीअ तरीक़ो आहे हिन जे ठाहिण जो। तव्हां खे सॼो, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो, कंहिंखे आहे न, हीअ ऑब्जेक्ट थींदो, इनखे अॻ में रखंदा हूम, अॻ में हूम रखियोसीं। पोइ छा रखंदा? हेल्पिंग वर्ब। हिन में कहिड़ो पवंदो? हेल्पिंग वर्ब ही प्रेजेंट सिंपल टेंस आहे, ठीकु आहे। ही कहिड़ो आहे? ज़मान अञा असां प्रेजेंट सिंपल टेंस ही पढ़ूं था। त हेल्पिंग वर्ब डू या डज़। ॾिसो सब्जेक्ट कहिड़ो आहे? तव्हां हे, त छा पवंदो हिन सां? डू। पोइ वरी सब्जेक्ट कहिड़ो आहे? यू। पोइ छा रखंदो? वर्ब कहिड़ो आहे? सॾणु, कॉल। ॿियो ऑब्जेक्ट कोन्हे त उन रखंदासीं, ठीकु आहे। हे ऑब्जेक्ट HV, सब्जेक्ट, वर्ब। ॿियो जुमिलो आहे, ॾिसो, ही कंहिंखे पसंदि करे थो, ठीकु आहे। कंहिंखे, ही जेको आहे ऑब्जेक्ट थी आयो आहे, अॻ में छा रखंदो? साॻियो तरीक़ो, अॻ में हूम रखंदो। ही ऑब्जेक्ट थी वियो। पोइ छा रखंदासीं? हेल्पिंग वर्ब। हिते सब्जेक्ट कहिड़ो आहे? ही आहे। पसंदि केरु थो करे? ही थो करे, त ही सब्जेक्ट आहे। त हिन ही जे मुताबिक़ हेल्पिंग वर्ब कहिड़ो पवंदो? डज़ पवंदो, ठीकु आहे। डू न पवंदो, छो त ही शी टेकड़े नाले सां डज़ पवंदो आहे। ही हेल्पिंग वर्ब थी वियो। पोइ छा रखंदासीं? सब्जेक्ट कहिड़ो आहे? ही आहे। ही सब्जेक्ट थी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ ऑब्जेक्ट ॿियो आहे कोन, जेकॾहिं हुजे हा त उहो बि रखूं हा। अच्छा, वर्ब, वर्ब रहिजी वियो न। ही वर्ब रखंदासीं। वर्ब कहिड़ो आहे? लाइक। ही थी वियो वर्ब। ऑब्जेक्ट कोन्हे त असां उहो न रखंदासीं। जुमिलो छा थी वियो? हूम डज़ ही लाइक। हिन में एस वग़ैरह न हणंदो, छो त उहा हिन में अची वई, ठीकु आहे। ही ॿियो जुमिलो आहे। टियों जुमिलो आहे, हेडमास्टर कंहिंखे इनाम ॾींदो। हाणे हिते छा कंदासीं? पहिरियों कंहिंखे जी रखंदासीं। हिन जी छा थींदी? हूम, ठीकु आहे। मथे फॉर्मेशन ॾिसो, पहिरियों छा रखणी आहे? हूम रखिणो आहे। ॿियो नंबर छा रखिणो आहे? हेल्पिंग वर्ब। हिते सब्जेक्ट कहिड़ो आहे? हेडमास्टर आहे। केरु थो ॾे? हेडमास्टर थो ॾे। ऐं सिंग्युलर आहे, त हिन सां छा पवंदो? डज़ पवंदो। ही हेल्पिंग वर्ब आहे। उन खां पोइ ॿियो छा रखंदासीं? सब्जेक्ट आहे। केरु आहे सब्जेक्ट? हेड मास्टर। ही सब्जेक्ट आहे। पोइ छा रखंदासीं? वर्ब। छा आहे वर्ब? वर्ब आहे ॾियणु, ठीकु आहे। गिव्स। एस न हणंदासीं, छाजे करे? त इहा डज़ में पियल आहे, हिन सां एस न पवंदी। ही वर्ब थी वियो। आख़िर में छा रखंदव? ऑब्जेक्ट कहिड़ो आहे? द प्राइस। मां तव्हांखे ॿुधायो न, जेकॾहिं ॿियो ऑब्जेक्ट हूंदो त असां उहो रखंदासीं। ही आहे ॿियो ऑब्जेक्ट। पोइ वरी सवाली निशानी हणंदासीं। ही थी वियो टियों जुमिलो।